बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों एक औरत पीर साहब वटि आई ऐं पीर साहब खे चयईं त पीर साहब मुंहिंजो पंहिंजे मुड़ुस सां रिश्तो ख़तमु थियण वारो आहे ऐं तलाक ताईं नौबत अची वई आहे, सो मां चाहियां थी त उन खां अलहदगी थी वञे। पीर साहब पुछो त माजरा छा आहे? औरत ॿुधायो त हिन तरह सां असांजो घर में झेड़ो थिए थो, जीअं हू घर में पहुचे थो त बसि मूं ते टुटी थो पवे ऐं मतिलबु मूड ख़राबु थो थी वञे, झेड़ो थियणु शुरू थो थी वञे। जॾहिं पीर साहब मुकमिल ॻाल्हि ॿुधी त औरत खां पुछईं त छा तूं पंहिंजे मुड़ुस सां रहणु चाहीं थी? हुनजो कहिड़ी औरत आहे जेका चाहींदी त मूंखे तलाक मिले, पर मां हाणे सफ़ा तंग थी वई आहियां उन मां, आख़िर मां छा करियां? पीर साहब उनजे मामले खे सम्झी वियो। ॾाढो पीर साहब ॾाहो हुयो ऐं पीर साहब चयो त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे अमा, मां तोखे ॾियां थो, कुझु पढ़ी थो ॾियां त तूं उहो इलाजु कर, इनशाला सही थी वेंदो। पीर साहब वियो हुजरे मां निकिरी घर ऐं जॾहिं वापसि आयो त पाणीअ जी हिकिड़ी बोतल हुई। उहा पाणीअ जी बोतल अची उन औरत खे ॾिनई। औरत खे चयईं त जॾहिं तुंहिंजो मुड़ुसु घर में दाख़िल थिए त फौरी तौर ते हिन बोतल मां हिकिड़ी ॿुजी हिन मज़ा हिन शरबत जी पी छॾिजांइ ऐं उन वक़्त ताईं न कढिजांइ जंहिं वक़्त ताईं उहो ॻाल्हाईंदो रहे। जॾहिं उहो ॻाल्हाए दम करे ऐं पंहिंजे कमरे में हलियो वञे त उन खां पोइ तूं चाहीं त उहो पाणी पी वञिजांइ, उहो शरबत पी वञिजांइ, या चाहीं त गुरड़ी करे हारे छॾिजांइ। औरत चयो त हीउ कहिड़ो इलाजु आहे? मुंहिंजो मुड़ुसु मूंखे ज़लील थो करे, इलाजु त उनजो थियणु घुरिजे, उल्टो तव्हां मूंखे इलाजु ॾिनो आहे। पर ख़ैर को मसइलो कोन्हे, तव्हां फरमायो आहे त इहो इलाजु मां बिल्कुलु घर वञी कंदसि। उहा औरत पंहिंजे घर पहुती। घर में जीअं पहुती, उनजो मुड़ुसु जंहिं टाइम शाम जो अचण वारो हुयो, उन सम्झो त दरवाज़ो खड़कियो आहे ऐं दरवाज़े जे अंदाज़े मां उनखे ख़बर पइजी वई त मुंहिंजो मुड़ुसु ई आहे। त उन फौरी तौर ते उन शीशीअ जी ॿुजी खोली ऐं हिकिड़ी ॿुजी वात में विधईं। जॾहिं वात में उन उहो शरबत विधो त हैरान थी वई उहा। उनखे लॻो त हिन में को ज़ाइक़ो हूंदो, पर उहो त बेज़ाइका हुयो, पाणी खां वधीक उनजो को ज़ाइक़ो ई न हुयो। ख़ैर औरत उहो पाणी मुंहं में रखियो, उहो शरबत चऊं या पाणी, उहो पाणी मुंहं में रखियो। जीअं मुड़ुसु अंदरि दाख़िल थियो त उहो ॾिसे पियो त इहा ॻाल्हि ई कोन थी। मुड़ुसु ॿ टे ॻाल्हियूं कयूं ऐं चुपचाप करे कमरे में हलियो वियो। मुड़ुस खे थोरो महसूसु थियो त अॼु इहा ख़ामोश आहे। ॿिए ॾींहं ते बि ईअं ई थियो। ॿिए ॾींहं ते मुड़ुसु जॾहिं आयो घर में त हुन ॾिठो त इहा अॼु मामूल मुताबिक़ कल्ह बि ख़ामोश हुई, अॼु बि ख़ामोश आहे। त हू बि चुप करे पंहिंजे कमरे में हलियो, वञी फ्रेश थी पंहिंजे कमनि कारियुनि में लॻी वियो। पर हुनखे थोरो ताजुब थियो त आख़िर इहा ख़ामोश छो आहे। हुन सम्झो त का ॻाल्हि कोन्हे, हिनखे अॼु सबुरु आहे, कल्ह सबुरु हुयो, सुभाणे विढ़े ई विढ़े। त जॾहिं सुभाणो थियो त सुभाणे ते बि मामिलो साॻियो ई हुयो। ईअं चंद ॾींहं मामिलो ईअं ई रहियो। आख़िर मुड़ुसु सम्झो त हाणे हीअ बिल्कुलु ख़ामोश थी वई आहे, त हुन सां वेही ऐं ॻाल्हाई। चई त यार, ज़िंदगीअ में लाहा चढ़ा ईंदा रहनि था, कॾहिं तूं शौक़ थी ॻाल्हाईंदी आहीं, कॾहिं मां शौक़ थी ॻाल्हाईंदो आहियां, इन जे करे जेको आहे पियो झगड़ो असांजो थींदो रहंदो आहे। सो मां तोखां मुआज़रत थो कयां, जेकॾहिं मुंहिंजी का ॻाल्हि तोखे बुरी लॻी आहे त अलाह कारण माफ़ु करे छॾ। तूं मुंहिंजी जीवन साथी आहीं, जंहिं वक़्त ताईं असां हिक ॿिए सां सही हूंदासीं त असां सही रहंदासीं। सो औरत बि हुनखे माफ़ु करे छॾियो। औरत ॾाढी ख़ुशि थी, मिठाई जो दॿो खणी पीर साहब वटि पहुती ऐं पीर साहब खे चयईं, पीर साहब तव्हांजी दवा त कमाल करे छॾियो ऐं मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो मूंसां राज़ी पाज़ी, बिल्कुलु असांजे घर में त ख़ुशी ऐं ख़ुशहाली आहे हाणे। पीर साहब खिलियो ऐं पीर साहब खिली चयो त उन दवा ते मूं कोई दम न कयो हुयो, उहो सिर्फ़ु सादो पाणी हुयो। त औरत चयो, छा सिर्फ़ु सादो पाणी? तव्हां दम त ज़रूरु कयो हूंदो, हुन ते का न का आयत पढ़ी छुकारी हूंदी, कुझु त कयो हूंदो। त पीर साहब चयो त न, मूं हुन ते कुझु बि न कयो हुयो। असल में जेको मामिलो ख़राबु थिए पियो उहो तव्हांजी ज़ुबान दराज़ीअ जे करे पिए थियो ऐं तव्हांखे महसूसु न पियो थिए त मुंहिंजे तरफ़ां ज़ुबान दराज़ी पई थिए। तव्हांजो समूरो इल्ज़ाम जेको आहे उहो पंहिंजे मुड़ुस ते हुयो त हू मूंसां ज़्यादती पियो करे, हालांकि ज़्यादती तव्हांजे तरफ़ां हुई। इन जे करे मूं तव्हांजी बीमारी पकिड़े वरिती ऐं तव्हांखे सिर्फ़ु मूं पाणी ॾिनो। तव्हां पाणी मुंहं में रखियो ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां यकीन कयो त आख़िर इहो मामिलो अची वियो तव्हांजी ख़ामोश रहण जे करे। तव्हांजी तलाक जो जेको मामिलो आहे उहो टरी वियो ऐं तव्हां पाण में खंडु खीर थी वियो। सो दोस्तों, असांजे घर में जेके औरतूं रहनि थियूं, कॾहिं उन्हनि जी ज़ुबान दराज़ी हूंदी आहे, कॾहिं असांजा मर्द घर में जॾहिं दाख़िल थींदा आहिनि त उहे
ॻाल्हाइण ऐं चीटूं करणु शुरू करे ॾींदा आहिनि। त घर जो जेको माहौल आहे उहो बहितर तॾहिं रही सघे थो जॾहिं ॿई धुरियूं हिक ॿिए खे सम्झनि, हिक ॿिए खे बर्दाश्त कनि, बचड़नि जे ख़ातिर, पंहिंजे घर जे ख़ातिर हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अणॿुधियूं करे छॾनि। जेके कम जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे त ॿुधो अणॿुधो नथो करे सघिजे, पर जेकी झेड़े वारियूं झगड़े वारियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते ज़रूरु गौर कजो त जीअं अव्हांजे घर में सुकून हुजे, इत्मीनान हुजे। जे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे घटि में घटि असांजे भाॼायुनि सां, असांजे भेनरुनि सां त शेयर ज़रूरु कजो त जीअं उहे बि हिन मज़ा सबक़ु हासिलु करे सघनि। सो ईंदड़ वीडियो में पंहिंजी मुलाक़ात थींदी। जे वीडियो पसंदि आई अथव त लाइक शेयर ज़रूरु करियो। कमेंट्स में कंहिं मौज़ू ते तव्हां ॻाल्हि का गुफ़्तगू असांजी ॿुधणु चाहियो पिया त ज़रूरु लिखिजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।